नाज़रीन, हिन वक़्तु असीं सैयद जमाल शाह जे मेले ते मौजूदु आहियूं। तक़रीबन 15 महीननि खां पोइ ही मेलो लॻो आहे, जेको ॿुधाइनि था त 4 महीना लेट लॻो आहे। नवंबर जे महीने में लॻंदो आहे। मेले जूं रौनकूं माशाअल्लाह, मेलो ज़बरदस्त भरियलु आहे। हाणे तव्हांजे साम्हूं धमाल हली रही आहे। मेले जी शुरूआति थी चुकी आहे।